नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त हर साल जीअं हिन साल भी साईं सेजगीर मढ़ी खिपरो में माता रानी जी अष्टमी मल्हाई वई, जंहिंमें माता रानी जे मंदिर के खूबसूरत गुलनि ऐं लाइटनि सां सिंगारियो वियो। इन मौक़े ते यात्रियुनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त भगत नथूमल ऐं भगत हरेश कुमार आयर यात्रियुनि खे मज़हबी भजन भक्ति ॿुधाए झुमाए छॾियो। साईं सेजगीर मढ़ी जे अॻुवाण गोस्वामी हरेशपुरी गोस्वामी घनश्यामपुरी मज़हबी इबादत करे दिली सुकून हासिल कयो ऐं पंहिंजे प्यारे वतन पाकिस्तान की सलामती ऐं खुशहाली जे लाइ ख़सूसी दुआऊं कयूं वयूं ऐं चयो त पाकिस्तान प्यारो वतन है, सिंध धरती ॾाढी प्यारी धरती है जे हमेशा अमन प्यार ऐं भाईचारे जो दर्श ॾिनो है। नवरात्रनि जो सभिनी खे शुभकामनाऊं वधायूं। भगवान करे माता करे सबको खुश हुजे। नवरात्रा असीं 9 ॾींहं माता जो जागरण कंदा आहियूं ऐं 9 ॾींहं सत्संग हूंदो आहे ऐं मुल्क जी सलामती लाइ माता जे दर ते दुआ घुरंदा आहियूं त असांजो मुल्क सदाईं शाद ऐं आबाद रहे ऐं हिन करोना जहिड़े मौजी मर्ज़ मां माता असांखे बचाए ऐं सभिनी जी सहायता करे। ऐं असांजो 9 ॾींहं जागरण हूंदो आहे, 9 ॾींहं सत्संग हूंदो आहे माता खे प्रसन्न करण लाइ ऐं इन हवाले सां असीं इहो ॿुधाईंदा आहियूं। माण्हुनि खे थोरो मुतमन करण लाइ सम्झाइण लाइ पंहिंजे धर्म लाइ अॼु माता जो ॾियारो आहे। इन में तमामु असांखे घणी ख़ुशी आहे ऐं इन में इहो जेके असल इहो रवाज़ नीति आहे, इन में तमामु जेको मुल्क खे शकून मिलंदो ऐं जी जी आओ पंहिंजे धर्म प्रचार कंदा आहियूं, पंहिंजे धर्म जी ॻाल्हि कंदा आहियूं। बसि नवरात्रि अॻे ज़माने खां कंहिं वक़्त में शुंभ निशुंभ रक्त बीज दैत नाले राक्षस हुआ, उन्हनि खे मारण लाइ उहे दैत वॾा दुराचारी हुआ, पाप कंदा, मनुष्य के सताईंदा। उन्हनि जे वरदान हो त तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ी स्त्री जे हथां तव्हांजी मृत्यु थींदी। त उन में माता दुर्गा जो नव दुर्गा जो रूप जो उन में काली आहे, दुर्गा आहे, वैष्णो देवी आहे, शैलपुत्री आहे। इन्हनि माताउनि अवतार वरितो, उन्हनि राक्षस जो संहार कयो, उन्हनि खे मारियो ऐं उन खे राज़ी करण लाइ जॾहिं असां देवताउनि पूॼा कई, उहा पूॼा 9 साल 9 महीना 9 ॾींहं कई। उहा हाणे असीं शॉर्टकट में 9 ॾींहंनि जी करे मनाई वञे थी। पहिरें ॾींहुं शैलपुत्री जी, ॿिए ॾींहुं ब्रह्मचारिणी जी, हीअं करे 9 दुर्गा जो 9 स्वरूप सां पूॼा कई वेंदी आहे। वाड़ी पोखींदा आहियूं, पंहिंजे मुल्क पाकिस्तान जे लाइ खुशहाली लाइ सलामती लाइ दुआ घुरंदा आहियूं। माता जो रहमत हुजे, मां आहे बचन ते, दया जो हथ हुजे हुनजो। ऐं इंडिया बि माना हिकिड़ी राक्षसनि खे मारी उधार करे धरती खे पापियनि खां मुक्त करायो। उन माता जी इन 9 ॾींहंनि में पूॼा कंदा आहियूं असीं ऐं उन जे करे इन खे नवरात्रि करे असीं मल्हाई वेंदी आहे। पंहिंजे प्यारे मुल्क पाकिस्तान लाइ दुआ ऐं खुशहाली लाइ दुआऊं घुरी वेंदियूं आहिनि। बिल्कुलु असांखे हक़ आहे। असीं दिवाली थी सेलिब्रेट कंदा आहियूं। हींअर बि नवरात्रि हले पई, सत्संग हले पियो, भक्ति भाव भजन सभु हलनि पिया। सभु ॾींहुं सुबुह खां वठी रश लॻी पई, अच वञ माण्हुनि जी। ॿाहिरां माण्हू बि अचनि था, सेवकनि मढ़ी जा उहे बि अचनि था। सत्संग भाव भक्ति प्रेम भक्ति सभु कुझु हले पियो, सभु कुझु। सभु भगत प्यारा असांजा ॿाहिरि दोस्त ईंदा आहिनि ऐं तमामु घणी असांखे ख़ुशी थींदी आहे। 9 ॾींहं माता जो सत्संग हलंदो आहे ऐं विर्त बि। उन करे हितां माता जो अॼु नवरात्रा जी अष्टमी आहे ऐं हिते संत भगत आया आहिनि ऐं सॼी राति जागरण थींदो। बिरयानी हलंदी सेसा हूंदी। नवरात्रा असीं हिते नवरात्रा माता जा नवरात्रा पोखंदा आहियूं ऐं 9 माताउनि जी पूॼायूं कंदा आहियूं ऐं नवरात्रनि में अष्टमी जे ॾींहुं हवन यज्ञ पूॼा थींदी आहे। सॼी राति सत्संग हलंदो आहे ऐं विर्त रखंदा आहियूं। विर्त जो असल मक़सदु इहो आहे जो उञाइल जो मतिलबु आहे अहसासु। हर कंहिंखे माण्हुनि खे अहसासु करणु घुरिजे ऐं हिते माताउनि जी पूॼा थींदी हुई ऐं हिते यात्री परे परे खां ईंदा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।